अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 17 जून थर्सडे ऐं टाइम थियो आहे 11:30। अॼु जो व्लॉग अञा थोरो रोज़ खां देरि सां शुरू कयो अथमि, छो त कम वारी माई बि जॾहिं हली बि वई न त मां पंहिंजे हिन कुशन खे कवर खे कंप्लीट करण में लॻी रहियसि। ऐं तव्हां यकीन कयो त हितां तव्हांखे नज़र ईंदो हूंदो एम्ब्रॉयडरी जेके स्टिचिस हुया उहे मां हितां जेके खोलिया त मूंखे हीअ मोतियुनि जी लाइन हणण में एतिरो टाइम न लॻो जेतिरो मूंखे उहे टाका कटण में लॻो, छो त हिन में मूंखे इहो ख़्यालु करिणो त मुंहिंजो कपिड़ो डैमेज न थिए ऐं मुंहिंजा जेके हीअ साइड वारा टोपा ॾिनल आहिनि इहे बि मुंहिंजा जेके न कटिजनि, त इंतिहाई एहतियात सां हिकु हिकु टाको करे कटियो आहे ऐं उनखां पोइ मां फाइनली अॼु हिन खे पूरो करे छॾियो। सो हाणे सिबजंदा कॾहिं वरी इहो कॾहिं ॿिए दफ़े तइ थींदो, फ़िलहालु तकड़ में त कोई इम्कान न आहे। ऐं हिन महिल जेको आहे हीअ बसि फोल्ड कंदमि रखंदमि ऐं वरी का ॿी शइ मां पंहिंजी हिन बास्केट में विझी ऐं हिन पंहिंजी टेबल ते रखंदमि त जीअं वरी कंटिन्यू कमु थींदो रहे। पहिरियों वारो इहो मुंहिंजो कंप्लीट आहे ऐं हीअ ॿियो वारो आहे, हिननि जो जेको अस्तर आहे उहो बि हिन जो ई लॻंदो। सो ॾिसंदमि इहो त कॾहिं थी मां हिन ते कमु कयां। फ़िलहालु तकड़ में मूंखे चेंज बि न आहे करिणो, अञा ताईं मुंहिंजो ब्लू सेट ई जेको ठहियो पियो आहे त मुंहिंजो हिननि सोफ़नि ते यूज़ ई न थियो। ईद जेका अचानक थी वई, अॻिली ईद ते ॾिसंदासीं। सो हाणे व्लॉग जी इब्तिदा थी वई आहे, अॻियां हाणे कम खे कंटिन्यू कयूं था। टाइम अञा चेक कोन कयो त अलाए घणो थियो आहे। मां अॼु हिन फ्रॉक जी ठाही आहे वीडियो, ठीकु आहे। सो बसि पघरनि में शल थी वई आहियां ऐं हीउ ॾाढो माशाल्लाह ॾाढो प्यारो फ्रॉक ठहियो आहे। बटण मां हिन ते टाकिया न आहिनि, अञा फ़िलहालु मां रखिया आहिनि सिर्फ़ु, छो त टाइम पियो लॻे वीडियो इलाही वॾी पई थी वञे, बटण टाकणु त मां कोन सेखारींदमि। सो हीउ ॾाढो क्यूट फ्रॉक मां पंहिंजी राजरिया लाइ ठाहियो आहे ऐं दुआ कजोसि बुख़ार अथसि ॾाढो, अलाह साईं हुनखे ठीकु करे। सो हीअ सूरत हाल हुई हिते हिन नंढी कुर्सीअ ते वेही ऐं ट्राईपॉड ते मुंहिंजी कैमरा हुई, हिते मां सभु कुझु शो पई कयां, सिलाई कंदे न ॾेखारियो आहे। हिन कुर्सीअ ते वेही हिन टेबल ते सिबंदी रहियमि ऐं हिते वेही मां हिन खे ॾेखारींदी रहियमि स्टेप बाय स्टेप। तव्हां सोचो त इहो केतिरो मुश्किल कमु हूंदो। मुंहिंजो कंहिं ते अहसान न आहे, मुंहिंजो पंहिंजो शौक़ु आहे, पर शौक़ जो मतिलबु इहो न आहे त इलाही ईज़ी आहे, इहो बिल्कुलु बि ईज़ी न आहे। सो मां ॾाढी 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 ख़ुशि आहियां। मां मैचिंग बटण बि इतफ़ाक़ सां गुलनि वारा पिया, इतफ़ाक़ छा मतिलबु हर शइ अहिड़ी मूं वटां निकिरी ईंदी आहे, छो त मां सॼी उमिरि जमा कंदी रहंदी आहियां ऐं हिननि बचनि खां मथे मूंखे केरु आहे जिन जे कपिड़नि ते मां इहे हणां। सिराण सघनि त वॾी थी वियूं फ्रॉक पाइण खां। सो हीअ बटणनि जी मुंहिंजी अञा इलाही सारी कलेक्शन आहे। अच्छा, हिन भरणी में मां अलॻि सां बटण रखिया आहिनि जेके मूंखे पंहिंजे घर जे ॿारनि जे कपिड़नि ते हणणा आहिनि, ॿिए कंहिं ॿाहिरे जे ते न। सो बहरहाल हाणे मां कंदमि रेस्ट, सफ़ा मां शल थी वई आहियां पघर में, पखो हलाईंदमि त जीअं मां थोरी देरि आरामु करे सघां। ॿुधाइजो त हे तव्हांखे फ्रॉक कीअं थो लॻे। जीअं ई मां रेस्ट करण जे लाइ लेटां पई, टाइम जो ॾिठमि 1 थियो ऐं होॾां अज़ान अचणु शुरू थी वियूं। हाणे तकड़ में छा पचायां, त मां जल्दी जल्दी पटाटा पचण लाइ रखिया आहिनि, छिलियमि, कटियमि, मिर्च कटियमि, इहे तरिजनि था। अटो हिते ॻोहियल आहे त मानी पचाए वठंदमि। 1:15 थियो आहे हिन महिल, छो त मूंखे 15 मिंट लॻा पटाटनि खे तयारु करण में। सो पटाटा हिकिड़े पासे न पचंदा, तओ चाढ़ींदमि हाणे ऐं मानी पचाईंदमि गॾु गॾु, उन सां गॾु गॾु थां बि अंदरि कंदी वेंदमि, छो त अॼु मां हिकिड़ो त पंहिंजो मोतियुनि वारा कुशन्स पूरा कया ऐं ॿियो मां फ्रॉक जी वीडियो ठाही त मूंखे टाइम लॻी वियो इलाही। टाइम थियो आहे 3 ऐं मां इसराण निकिताऊं ॿाहिरि। इंतिहाई ज़रूरी कमु आहे, उस ॾाढी तेज़ आहे, हूअं त झुड़ लॻो पियो हो, हाणे उस बि निकिरी आई आहे। ख़ैरु आहे, निभाइणो त आहे, इहो ई माहौल आहे असांजे मुल्क जी, इहा ई मौसम आहे। सो इंतिहाई ज़रूरी कमु आहे, तंहिंजे करे वञिणो आहे। ऐं उनखां अॻियां मां जीअं चयो त ॾिसंदमि सहूलियत हूंदी अगरि, ऐं मूंखे पंहिंजे हिन अर्जेंट कम में घटि टाइम लॻो त पोइ अॻियां थर्सडे बाज़ार बि वेंदमि, कुझु ॿारनि जे लाइ कपिड़ा वठणा आहिनि ॾियण जे लाइ। 1-2 ॿियूं बि शयूं आहिनि, ज़ाहिर जेका बि शॉपिंग कंदमि मोटींदमि तव्हां सां ज़रूरु, उहा मां शेयर कंदमि। हाणे हिते छांव में अची वियासीं त सुकून अची वियो आहे। 4:15 थिया आहिनि, असां अची विया आहियूं वापसि। छा वरितोसीं ऐं उहो तव्हां सां पोइ शेयर थी कयां। हिनमहिल हाल बुरो आहे ऐं लाज़मी असां अचण सां जेको कमु कंदा आहियूं त विझंदासीं, कपिड़ा चेंज कंदासीं, त जीअं ॿाहिरि वारी शयुनि मां असांजी जान छुटे। ऐं शॉपिंग तव्हां सां मां पोइ शेयर कंदमि। शाम जा थिया आहिनि 6:15 ऐं हिते हल्की हल्की बूंदा बांदी थी पए, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं ॾिसो त ॾाढ़ुनि जे हेठां बारिश कोन पई आहे, यानी केतिरी हल्की हूंदी। ऐं अहिड़ी तरह सां हिननि प्लांट्स जे मथां बि न पई आहे, छो त मथां हीअ निम जी छांव आहे हिननि जी। बाक़ी
शुक्र आहे अल्लाह जो जेतिरी बि बारिश पए थी पवंदी थी रहे। सो मां ॾाढी ख़ुशि थी आहियां ऐं यकीनन हर कोई ख़ुशि थियो हूंदो, पर थोरी अञा बारिश वसणु घुरिजे। अल्लाह जी मर्ज़ी आहे, पर ख़्वाहिश त आहे न असांजी। सो ख़्वाहिश ते त कोई कंट्रोल न आहे। सो फ़िलहाल इहो बिल्कुलु हल्की बूंदाबांदी आहे ऐं बसि अल्लाह साईं बिजलीअ जो ख़ैरु करे। इंटरनेट मुंहिंजो राति खां बंदि आहे, उनखे कॉल करे करे बंदे खे बीठा आहियूं त वाइदो करे अञा ताईं न आयो आहे। सो ॾिसूं त छा थो थिए। सभिनी खां पहिरियों मां तव्हां सां शॉपिंग शेयर कयां। पंहिंजे लाइ असां वरितोसीं ही अदरक थूम ख़तमु थी वई ऐं लीमा, बसि इहा टोटल भाॼी इहा वरितीसीं। ऐं असल में मूंखे कबाब बि ठाहिणा हुआ। मां अदरक थूम जीअं त पीसे ऐं फ्रीज़ करे छॾींदी आहियां। सो उन ॾींहुं चिकन घुरायो हुअमि त कबाब न ठाहे सघियमि छो त अदरक थूम न हुई। त हाणे इहे चिकन कढी रखियो आहे, दाल सुराण भिॼाए छॾी आहे ऐं हाणे मां इहे चाढ़ींदमि। हिननि खे अदरक थूम खे बि पीहंदसि, हुनखे पीसे फ्रीज़ करिणो आहे ऐं थोरी घणी हिन में जेतिरी बि पवंदी उहा विझंदमि। उनखां अलावा छा छा वरितो उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। मोस्टली त असांखे पंहिंजो कमु कोन हुयो, पर जीअं त वञिबो आहे त कुझु न कुझु करे ई अचिबो आहे। हे मुंहिंजी कम वारी मासीअ जे लाइ, उनजी धीअ जे लाइ मां हे फ्रॉक वरितो ॾाढो प्यारो ऐं हे हिनजो ट्राउज़र, ठीकु आहे। सो हे परे खां हिनजो लुक हीअं आहे। सो इहो वरितोमांसीं छो त हुते मैचिंग न पिया मिलनि, त पोइ उन हिसाब सां हे ब्लैक जेको हिन सां वधीक सुठो पियो लॻे। ॿियो वरितमि हे ॿ, हिकिड़ो हिन कम वारी मासीअ पुट जे लाइ, हिकिड़ो हुनजे भाइटे लाइ, जेको पाण खणंदी जेको उन्हनि खे ॾींदी। सो बहरहाल त हीअ नंढड़ा 2 सालनि जे ॿारनि लाइ कुर्ता शलवार, हिन एम्ब्रॉयड्रेड ऐं सिबियल ठहियल ऐं 300 रुपए जो मूंखे हिकिड़ो मिलियो आहे शलवार कुर्तो, ठीकु आहे। ऐं हीअ 100 रुपीज़ जी मिली मूंखे हीअ लेगिंग त न आहे, ट्राउज़र टाइप काई शइ आहे, टाइट्स आहिनि। ऐं हे फ्रॉक माना मां अञा ताईं हैरान आहियां त हे फ्रॉक एॾो सस्तो छो आहे, जॾहिं त हिनजी सिलाई बि ॾाढी सुठे नमूने सां थियल आहे। त हे 250 जो फ्रॉक आहे, ठीकु आहे। ऐं 2 इहे जोड़ा वरिता हिननि ॿारनि खे ॾियण जे सिलसिले में। ऐं हुन मासीअ जे भाइटनि लाइ हिकिड़ो हे ॾाढा प्यारा प्यारा हे सिबियल कुर्ता, फ्रॉक इन कुर्ता हिन लाइ छा शइ आहे, कॉटन जो ई कपिड़ो आहे। हुन सां गॾु चई त ट्राउज़र्स जेके न सिर्फ़ु अहिड़ा ई हुया, त मां हिनजे भर्त सां मैचिंग करे वरितो। नंढड़ा नंढड़ा इहे रवा बि हुया, त इहे वरितमि। ऐं ॿी हे नंढी भेण लाइ 5 इयर्स जी ऐं हे 7 इयर्स जी। हे ॾिसो, हे हिनजी शर्ट आहे, हिनजो बि सेम ट्राउज़र ऐं हिनजो सेम रओ, छो त हिननि सां इहे ई मैच पिया कनि। त हे फ़िलहालु मां हुनखे बिल्कुलु न ॾींदमि, जॾहिं ईद ते ॻोठु वञण जी तयारी थींदी हिननि जी, त पोइ मां हिननि खे इहे ॾींदसि। त हे मूंखे 700 जो सूट पियो, यानी ट्राउज़र शर्ट ऐं रओ सिबियल ऐं रवनि खे बि जेके आहिनि हे घुंघरू वुंघरू लॻल अथनि, अलाए मोती अथनि जेको बि अथनि, ठीकु आहे। त मूंखे ॾाढा सुठा लॻा ऐं कॉटन जा आहिनि त आराम सां गर्मीअ में पाए बि सघिबा। ॿियो 3 सेट वरी अॼु नज़र आयो मूंखे, छो त हाणे जेके रिसेंटली 2 छोकिरियुनि जे लाइ मां ठाहियो सामान, त उन में हिकिड़ीअ लाइ त मां अहिड़ो वठी आई हुअमि, ॿिए जे लाइ ॿिए जे दफ़े मूंखे न मिलियो, त अॼु इहो पियो हो त मां वठी छॾियो, छो त हिकिड़ी छोकिरीअ जी वरी आहे तयारी, पर उनजी फ़िलहालु तकड़ि न आहे। ऐं हीअ बास्केट बि उन ई छोकिरीअ जे ई ॾियण जे लाइ मां वठी आयमि। ॿियो हे वुडन हिकिड़ो स्नैल आहे, हे यकीन कयो मूंखे एॾो वणियो। हे सेकेंड हैंड टॉइज़ में हिकिड़ो इहो नओं जो नओं ईअं पियो हो, त मां हुनखां वरितो। हे मूंखे 30 रुपीज़ जो मिलियो। सो हे किथे न किथे डेकोरेशन जो आहे। ऐं उनखां अलावा हे वरिता मां शीशा, ठीकु आहे। हे मूंखे पंहिंजे कंहिं क्राफ्ट लाइ खपनि पिया, कुझु भॻल टुटल बि आहिनि हिन में, पर हाणे छा थो करे सघिजे। त उहो क्राफ्ट मां ठाहींदमि त यकीननि तव्हां सां शेयर थींदो। त एॾनि ॾींहंनि खां मां चुप करे वेठी हुअमि त शीशा न सोचां पई बाज़ारि वञा त वठी अचां। सो 2-3 दफ़ा मां हितां पुछियो बि हुयो त हुननि वटि थोरा ईअं वॾी साइज़ जा शीशा ऐं एम्ब्रॉयड्रेड ऐं तयारु थियल पिया मिलनि, उहे मूंखे खपनि न पिया। हिन में कुझु ॿिया टॉइज़ आहिनि ॿारनि जे लाइ, हिननि जा स्टफ टॉइज़ त मां पहिरियों खां वठी आई आहियां। छोकिरियुनि जी मां ज्वैलरी वरिती, त पोइ हिननि जे लाइ मां अच्छा हे पंहिंजे लाइ वरितोसीं। टूथपिक्स ख़तमु थी वियूं, ठीकु आहे। सो हे 2 गाॾियूं 2 छोकिरनि जे लाइ ऐं हे 2 बॉल्स। ॿियो हाणे बॉइज़ खे इहो ई त ॾेई सघिजे, छोकिरियुनि खे ज्वैलरी ॾिनी। सो इहा हुई टोटल शॉपिंग। हा, अञा हिकिड़ी ॿी बि शइ आहे, हे सुराणे रखिजांइ त टूथपिक्स। हिकिड़ी हुते माई सेल पई करे, हिकिड़ी न बल्कि मूंखे 2-3 मायूं नज़र आयूं पूरे बाज़ार में,
जेके हे पखा ऐं पिंडियूं दॿकियूं चओ छॿियूं चओ पिंडियूं चओ सेल पियूं कनि त हाणे केतिरनि खां वठां सो मां हिकिड़ीअ खां वरितमि मां चयमि सही आहे हुनजी जेका हेल्प जे लाइ वरिता न त मूंखे ज़रूरत न हुई हिननि शयुनि जी हे पखा त उहे मुंहिंजा फेवरेट हूंदा आहिनि मां वटि इलाही आहिनि जो मुंहिंजी भेण वठी मोकिलींदी रहंदी आहे त मां हुननि मायुनि जी हेल्प लाइ हे वरिता आहिनि चाहे हाणे घर में यूज़ थियनि या मां ॿिए कंहिंखे ॾेई छॾियां तॾहिं बि को फ़र्क़ु नथो पए सो इहा हुई अॼु जी शॉपिंग जंहिंमें मोस्ट इम्पॉर्टेंट जेको हुया हे ॿारनि जा कपिड़ा हुया ऐं हे टॉइज़ हुया बाक़ी शयूं बाय चांस सभई ठीकु आहे हे कपिड़ा इम्पॉर्टेंट अदरक थूम असांजी इम्पॉर्टेंट हुई ॿियो सभु ख़ैर आहे हाल अहिवाल पूरो थियो बाक़ी हाणे ॾिसूं त इंटरनेट जो छा थो थिए का ख़बर न आहे सांझे जी अज़ान थी अचे परे खां हे बारिश जो हाल ॾिसो ॿ टे फुड़ियूं पयूं उते जो उते हवा में सुकी वियूं सो पूरा प्लांट्स बि न धोपिजी सघिया जो मुंहिंजी आसरत हुई त इहो एतिरो मींहुं पए जो मुंहिंजा हीअ सॼा प्लांट्स जेके आहिनि धोपी वञनि सो अॼु जो व्लॉग हिते ई ख़तमु थी कयां छो सुभाणे फ्राइडे आहे इंशाल्लाह कचहरी कंदासीं सुभाणे वारे लाइव सेशन में अॼु जे हिन व्लॉग तां मूंखे इजाज़त ॾियो ख़ुशि हुजो आबाद हुजो अला वाही।